जी सर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अज रमज़ान अल मुबारक जो 8 रोज़ो है। इन हवाले से अज असां जो फुकराई सतह तरफों सिलसिलो होंदो है त माण्हू खे रोज़गार सां लाइ उन रोज़गार के सिलसिले में अज असां हिते पहिरियों जो असांखे दोस्तनि मुख़्तलिफ़ दुनिया के मुल्कनि में, पाकिस्तान में, ॿाहिरिनि मुल्कनि में असांखे दोस्तनि डोनेट कया रेढ़ा ऐं असांखे सिलाई मशीन जो सिलसिलो भेनरुनि ॾे हले थो पियो। पर हीउ जेको रेढ़नि जी पहिरीं खेप आहे, असां ऑर्डर ॾेई छॾियोसीं ऐं पोइ उन्हनि असांखे चयो त किश्तवार तव्हांखे असां हैंड ओवर कंदा वेंदासीं। त अॼु असांखे जेको सो 5 रेढ़ा जेके हैंड ओवर थिया आहिनि। हीअ रेढ़ा असांखे लॉस एंजलिस में शहजाद अली शेख साहब आहिनि, असांजा दोस्त आहिनि प्यारा पहिरीं, उन्हनि असांखे डोनेट कया, जेके अॼु जेको सो हिननि जेके मुस्तहिक आहिनि। ऐं पहिरीं त असांजी वेरिफिकेशन हूंदी आहे त वेरिफिकेशन खां पोइ त हीउ वाक़ई रेड़ो हलाईंदो न हलाईंदो, हिन जो रोज़गार कयल आहे, तजुर्बो आहे न आहे, इहो सॼियूं जांच जूच खां पोइ ऐं असीं रेड़ा ॾींदा आहियूं। रेड़नि ॾियण खां पोइ वरी फॉलोअप में असीं चेक कंदा आहियूं त उहो वाक़ई रेड़ो हलाए थो या नथो हलाए, किथे मिसमैनेजमेंट का या हेठां मथां ई नज़र ईंदी आहे त असां उहो रेड़ो वापसि करे वरी कंहिं ॿिए मुस्तहिक खे उनखां ॾेई छॾींदा आहियूं। उन लाइ सख़्तु निज़ाम आहे असां वटि। ऐं ज़ुल्फ़कार असांजो फुकराई सिलसिलो ज़ुल्फ़कार हाले पटो साहब वरी कंहिं ॿिए मिशन सां वेला आहे, भेनरुनि खे मशीनियूं ॾिनियूं उन वेला आहे। त मां ऐं ॿिया जेके दोस्त आहियूं, अनु सोलंगी आहे, शहज़ाद आहे, सिंधियार आहे ऐं ॿिया जेके साथी आहिनि, उहे जेके से मौजूदु आहिनि हिते हिन सिलसिले में। त हाणे असां जेको आहे सो इन सिलसिले में गुफ़्तगू कंदासीं, जिन खे असां जेको आहे सो हीअ रेढ़ा ॾेई रहिया आहियूं। इन सिलसिले में मां ॻाल्हि ॿोल थो कयां, आगाज़ थो कयां हिन अदे खां। बाबा अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो बाबा? तव्हां नालो छा आहे? फारूक। तव्हांखे छा ख्वाहिश ही रोज़गार जे हवाले सां? बेरोज़गारी असांजी ख्वाहिश त पंहिंजो गानो हुजे, असीं रोज़ी कयूं, बेरोज़गार थी वेठा हुआसीं। इन करे असां अपील कईसीं, असांखे गाॾो मिलियो आहे, महिरबानी आहे। असां गाॾो न रोज़गार कयल आहे त बेरोज़गार थी वेठा, बचनि जी रोज़ी न हुई। गाॾो हलाइबो या रूपोश थी वञिबो? बिल्कुलु रोज़ी कबी। असां वरी रूपोशन खे ॻोल्हींदा बि आहियूं। पर असां बिल्कुलु हक़लाल जी रोज़ी बेरोज़गार थी वेठा हुआसीं। सही। असांखे रोज़ी ज़रूरत हुई। अॼु तव्हांखे गाॾो मिलियो आहे, छा था महसूसु कयो? बिल्कुलु ख़ुशी महसूसु थो कयां। मूंखे पंहिंजो गाॾो रोज़गार कजो पुट, छो त ही किन माण्हुनि एतबार करे ॾिनो आहे, उन्हनि जे एतबार खे न टोड़िजो। छो त जेकॾहिं तव्हां कंदो त असां त वरी ॻोल्हे लहंदासीं तव्हांखे। पर तव्हां जेकॾहिं ॾिसो, अॼोके दौर में रेडी को माण्हू हलाए थो न ईमानदारी सां, सब्जी थो विकिणे, फ्रूट थो विकिणे या बिरयानी थो विकिणे, 1000, 1500, 2000 काॾे बि न विया। जेकॾहिं माण्हू ईमानदारी सां कमु करे त हीअ तव्हांजी बचनि जी रोज़ी आहे। ऐं तव्हां दोस्त तव्हांखे ॿुधायूं त हे सब्जी जो पूरो सेटअप आहे, पूरो ही सेटअप आहे, जंहिंमें ही तव्हां सब्जियूं ॾिसी सघो था। उन खां पोइ असां कंहिं बि क़िस्म जी कमी न छॾी आहे। ही शापर्स आहिनि, छो त ही तव्हां अधूरो जेकॾहिं ॾींदव त ही माण्हू परेशान थी वेंदो। त ही भला मां ही वट ताराज़ी ॾिसी सघो था पूरो सीक्वेंस सां। ही स्केल आहे, उन ते हे आहिनि, हे शापर्स आहिनि। हाणे हिन खे रुगो कमु करिणो आहे त ही वञी पंहिंजे किथे बि जिथे बि हिन जी चॉइस वारी एरिया हुजे, जेके हिन सिलेक्ट कई हूंदी, त उते वञी पंहिंजो बिस्मिल्लाह कंदो त अलाह हिन जे रिज़्क़ में रोज़ी ॾींदो। ऐं तव्हांखे मां रिपीट कयां त ही असांखे गाॾा लॉस एंजलिस मां असांजो भाउ आहे शहज़ाद अली शेख साहब, उन डोनेट कया, जेके 5 अॼु असां ॾियूं था। ऐं बाक़ी जेके असांखे डोनेट थियल आहिनि उहे असांखे जीअं रफ़्ता मिलनि पिया, उहे प्रोसेस में आहिनि। जीअं ठहंदा असां उहे ॾींदा वेंदासीं, अपडेट कंदा रहंदासीं। बाबा तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद जुमन। पहिरीं छा कंदा आहियो बाबा? रेड़ा हलाईंदा आहियो? सही, माना तजुर्बो आहे। भला उहो रेड़ो काॾे वियो? घणी मसवाड़ वठंदा? माना 1500 रुपया तूं उन गाॾे जा ॾींदे मसवाड़ जा। हा, पोइ तव्हांखे हाणे छा थो महसूसु थिए भला? तमामु असांखे वॾी ख़ुशी थी आहे। रोज़ी कंदासीं, बचिड़ा ठहंदा, तव्हांखे दुआ ॾींदासीं ऐं जिन बि असां महिरबानी थियनि उन्हनि खे उन लाइ दुआ कजो।
सही। बाबा तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो गुलाम हूंदा आहे। पहिरियां ई भाॼी जो कमु कंदो हुउसि, पर मूं वटि गाॾो किराए वारो हुयो। 3 खां 4 हज़ार महीनो किरायो वठंदा हुया, जो न पुॼण जे करे गाॾे मां कढियोसीं। वरी छोकिरा जी सची महिरबानी जो असांखे गाॾो बि ॾिनो अथनि, उन सां गॾोगॾु भाॼी बि 4 खां 5 हज़ार जी गाॾे ते माल लॻाए ॾिनो आहे। कांटा बि ॾिना आहिनि, तोरा थैलियूं सभु सामान आइटम असांखे मुकमिल मिली विया। उन वॾी महिरबानी। ऐं असां रोज़गार कंदासीं, पंहिंजे बचनि जी रोज़ी कंदासीं, उनखे दुआऊं ॾींदासीं। बसि हाणे इन खे तव्हां छो त तव्हांजो तजुर्बो आहे अॻ में, ऐं पंहिंजी रोज़ी कजो, ऐं अलाह बहितर कंदो। जॾहिं इंसान ईमानदारी सां करे थो कमु त अलाह हुन में रोज़ी में। तव्हांजो नालो छा आहे बाबा? मुंहिंजो नालो कामरान आहे। कामरान, तव्हांजो तजुर्बो आहे बेटा अॻ में? जी हा, तजुर्बो आहे। अच्छा, सही। पोइ तव्हां अॼु छा था महसूसु कयो? अॼु साईं इलाही ख़ुशी महसूस थो कयां, छो जो 1.5 साल थी वियो, कम जी परेशानी, रोज़गार कोन हो। सही। पहिरीं माना इलाही कोशिशि कयूं, केॾीमहिल हूंदो केॾीमहिल कोन हूंदो। हाणे अल्हम्दुलिल्लाह छोकिरा जी सतरां जी महिरबानी सां सही। अल्लाह तव्हांखे आबाद कंदो। दोस्तो, जॾहिं खां असां हीअ ड्राइव शुरू कई आहे त उन में हाणे मां तव्हांखे हिकिड़ी थोरी डिफरेंट ॻाल्हि थो ॿुधायां। त असांखे मोस्टली भेनरुनि जी गुज़ारिश ईंदी हुई, सिलाई मशीन जी ईंदी, कपिड़नि जी ईंदी, राशन जी ईंदी। पर मूंखे हक़ीक़त में ॾाढी हैरत बि ऐं थी ऐं ख़ुशी बि थी त हिकिड़ी भेण असांखे चयो त मूंखे रेड़ो खपे ऐं मां पंहिंजे बच्चनि जो रोज़गार करणु खपंदमि। त उन भेण सां ॾाढो मुश्किल थो लॻे, पर माण्हुनि जी सुजाॻीअ जे लाइ हूअं असां कोशिशि कंदा आहियूं त भेनरुनि खे असां न आणियूं मंज़र ते, पर जीअं त हूअ रोल मॉडल आहे। सची ॿुधाए मुंहिंजे लाइ हीअ भेण तमामु क़ाबिल एतिराम आहे, क़ाबिल इज़त आहे, रोल मॉडल आहे ख़वातीन जे लाइ। त हूअ हुन मैदान में आई आहे। जॾहिं मूंखे भेण चयो त अदा आउं रेड़ो हलाईंदसि, मुंहिंजो तजुर्बो आहे, मुंहिंजो रेड़ो जेको ख़तमु थी वियो ऐं मां बेरोज़गार हुअसि ऐं मूंखे हाणे रेड़ो खपे, त हाणे हलूं था उन भेण ॾे। अदी अस्सलाम वालेकुम। भेण, तव्हां असांखे ॿुधाईंदव तव्हां अॻ में कॾहिं रेड़ो वेड़ो हलायो? जी बिल्कुलु। असां पहिरियां जेको आहे सो मां रेड़ो हलायो पंहिंजे घर जे अॻियां। जेको आहे असां भाॼी या फ्रूट थींदो, जीअं रमज़ान ईंदो या कंदो त हुन में गिदरा छायूं जेके आहिनि से इहे रखंदी कंदी हुअसि ऐं भाॼी हलाईंदी हुअसि, जेका माना सुठे तरीक़े सां मुंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र थींदो हुयो। पर काफ़ी टाइम थी वियो हलियो त मुंहिंजो रेड़ो जेको सो उहो भॼी टुटी पियो ऐं आउं एतिरो न पई करे सघां, एतिरी मूं वटि गुंजाइश न हुई जो आउं ॿियो रेड़ो वठी सघां। पोइ वरी असां मुख़्तलिफ़ जेके आहिनि से ॾिसंदा रहियासीं, फुकरा सथ जे हवाले सां जेके कमु कनि पिया दा सभई जेके गॾिजी सजी। त मूं इहो सोचियो त भई बजाए जो असां ॿियनि जे हथ टॻियूं उन खां पंहिंजो कारोबार जेको हुयो उन जे लाइ जेकॾहिं आउं चवंदसि त उहो मूंखे जेको आहे रेड़ो ॾिनो वञे त जीअं मां पंहिंजो कारोबार कयां ऐं पंहिंजो गुज़र सफ़र कयां। जी, तव्हां मूंखे फ़ोन कयो, मूंखे यादि आहे तव्हां मूंसां राब्तो कयो। हा, त उहो मां जेको आहे सो करे राब्ता करे मुख़्तलिफ़ माण्हुनि खां नंबर वठी तव्हां ताईं जेको आहे असां रसाई कई त भई जीअं मूंखे बि रेड़ो ॾिनो वञे त मां जेको आहे सो पंहिंजो गुज़र सफ़र कयां, छो त मुंहिंजा ॿार पढ़नि था। हिन दौर में जेको आहे पढ़ाई ऐं ॾाढी माना मुश्किल थी पई आहे। पर इहो आहे त जेकॾहिं मां महिनत कंदसि पंहिंजे ॿारनि खे पढ़ाई लिखाई खे मंज़िल ते पहुचाईंदसि, उन में इहो थींदो त मुंहिंजा ॿार उहो सुठो टुकुर खाई सघनि था। जेका मां अॼु महिनत कयां थी पई उन जो फल मूंखे मिलंदो। ऐं जिन बि हिन जेको आहे अल्हम्दुलिल्लाह माना हर शइ ॾिनी वई आहे, जंहिंजो माना मूंखे इहो अंदाज़ो कोन हुयो त को मूंखे जस्ट एतिरो त भई मूंखे रेड़ो हिकिड़ो मिलंदो ऐं जा किथां ॿिए हंधा फंडिंग थींदी आहे या कुझु थींदो आहे, माण्हुनि खे ॾींदा आहिनि त बसि ईअं ई ॾेई फोटू कढाए छॾींदा आहिनि। पर फुकरासत जो जेको प्रोग्राम हले पियो या जेको माण्हुनि जी मदद कंदा जंहिं तरीक़े सां जीअं ॾींदा रहनि था या कनि था, त मूंखे माना इलाही उहा ख़ुशी थी आहे त अॼु मां पंहिंजो रेड़ो हलाईंदसि। ऐं इहो हिकिड़ो जेको आहे जीअं रोल मॉडल त पंहिंजो थी हलियो, पर ॿियो कमु कंदियूं थियूं रहनि मायूं ऐं उहे सिलाई कढ़ाई ताईं उनखे महदूद कयो आहे। त छा ॿियूं मायूं कमु नथियूं करे सघनि छा? पंहिंजी इज़त फज़ीलत पंहिंजी नफ़्स खे क़ाबू करे ऐं माण्हू जेको आहे पंहिंजो कमु करे सघे थो। हा, चवण वारा खोड़ आहिनि। जॾहिं आउं ही रेड़ो नसीम नगर चौंक ते बीहंदसि ऐं हलाईंदसि, हुन में तव्हां भले पाण ॾिसिजो, विज़िट कजो त भई मां मौजूदु आहियां या न आहियां। ईअं बि न आहे त हिकिड़ी शइ खे ॾिनी आहे, हिकिड़ो एतबार आहे सभिनी माण्हुनि जो जिन जिन जो हिन में हिसो आहे। अलाह ताला उन्हनि खे अजर ॾींदो, उन्हनि खे वधि खां वधि ॾींदो, छो त हू जीअं ॿियनि ग़रीब माण्हुनि जी
जा जेके ग़रीब मज़लूम माण्हू आहिनि उन्हनि जी मदद करे सघंदा ऐं तमामु घणी थोराई थी आहे। तव्हां यकीन कयो मूंखे माना तमामु घणी ख़ुशी थी आहे, छो त मूंखे सभु टोकींदा आहिनि लिहाज़ सां जेका जेतिरी मूं महिनत कई आहे कोशिशि कंदी आहियां त किथे न किथे पंहिंजो कारोबार हुजे, मुख़्तलिफ़ स्कूलनि में उते उते माना किथे मूंखे जॻह मिली वञे हलियो। सो हीउ रेड़ो जेको आहे मां हलाईंदुसि, पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र कंदसि ऐं जेतिरो थी सघियो हिन मां मूंखे जेकॾहिं थींदो त हीउ जेकॾहिं अॼु मुंहिंजो रेड़ो आहे त जेके मां 50 रुपया रोज़ बचाईंदुसि त उहो रेड़ो के ॿिए जे लाइ बि असां करे सघूं था न। उन में आउं पंहिंजी मुंहिंजी इनकम जेका थींदी उन में आउं उहो डोनेट करे अॼु जेकॾहिं मूंखे हीउ रेड़ो मिलियो आहे त इनशाला ॿिए साल तव्हां असांखे डोनेट न कजो, तव्हां पंहिंजे बचड़नि खे पढ़ाइजो, उन्हनि खे तइलीम ॾियाराइजो, इहो ई असांजे लाइ काफ़ी आहे। असीं जेको हीउ ॾियूं था उन फॉर एवर यानी की हमेशह जे लाइ ॾेई था छॾियूं। असांखे तव्हां उनजो सिर्फ़ु असांखे फीडबैक इहो खपे त तव्हां रोज़ी सां लॻी विया कमु कयो, इहो ई असांजे लाइ ख़ुशी जो मक़ाम आहे। ऐं हाणे तव्हां अॼु कीअं था महसूसु कयो? अॼु त मूंखे इलाही ख़ुशी थी आहे, छो त माना उहा ई ॻाल्हि त भई असां ॿिया त कारोबार कयूं था पर फ्रूट हलाइण हिकिड़ी औरत खे बीहे ऐं उनखे जेको मां सम्झां थी जेको मूंखे फेस करिणो पवंदो, मुंहुं ॾियणो पवंदो जेको आहे माण्हू जी नज़रूं आहिनि चंद मिंटनि ताईं चंद घड़ियुनि ताईं ईंदा ॾिसी हलिया वेंदा, को इशू न आहे, को मसइलो न आहे। असां अपील कंदासीं त हिन भेण खां ज़रूरु हिन जी हिमत अफ़ज़ाई कजनि। त जेके माना थिए थो करे ज़ाहिर में रमज़ान भलारो महीनो आहे, उन में ग़रीब गुरबो ज़रूरु जेको आहे सो कुझु न कुझु वठे थो ऐं हिन में इहो आहे त बाज़ार जे रेट खां मां घटि ॾींदसि, छो त ईअं न आहे त हरू भरू माण्हू हिकिड़ो हाई लेवल जो करे थे तो को ग़रीब आहे को अमीर आहे को कीअं आहे, पर माना उन ई खां जेके कुझु पैसा ऐं घटि कंदसि जीअं मुंहिंजी जेका आहे। महिरबानी भेण। त तव्हां दोस्तो भेण बशीरा सोलंकी जा ख़्यालात ॿुधा, हिननि नौजवाननि जा बि ख़्यालात ॿुधा ऐं हाणे असां हिननि खे दुआनि में हाणे जंहिं दोस्त असांखे डोनेट कया आहिनि शहज़ाद शेख साहब, उनजा मामा बीठा आहिनि, निज़ाम शेख साहब चाचा बीठा आहिनि, निज़ाम शेख साहब सां था ॻाल्हायूं। निज़ाम शेख असांजा पुराणा डोनर बि आहिनि ऐं वक़्तु ब वक़्तु असां सां जेको आहे सो सहकार में हूंदा आहिनि। त निज़ाम शेख साहब खां असां जेके से ख़्यालात था। निज़ाम साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, तव्हांजी महिरबानी, तव्हांखे जस हुजे जो तव्हां ही नेक कमु शुरू कयो आहे। काफ़ी वक़्त खां मां तव्हांखे ऑब्ज़र्व कयो पे ऐं मुंहिंजे ख़्याल में ॿिया बि दोस्त ख़ामोशी सां तव्हांखे ऑब्ज़र्व कंदा हूंदा ऐं तमामु सुठो जेको आहे सुठो कमु कयो आहे। ज़ुल्फ़िकार क़दरी साहब तव्हां ऐं ज़ुल्फ़िकार आले कोटे साहब तव्हां, जिन खे मां चवंदो आहियां ज़ुल्फ़िकार आहिनि, तमामु सुठो हिते कमु कयो आहे ऐं ग़रीबनि जी मदद जेका आहे साईं सां थिए थी, करणु बि खपे। जिन खे अलासीं ॾिनो आहे उन्हनि खे ख़ासि तौर ते ऐं असांजा नौजवान ख़ासि तौर ते मां उन्हनि खे अपील कंदुसि, उहे जेके मुल्क खां ॿाहिरि आहिनि ऐं माशाअल्लाह सुखिया आहिनि, सुठो कमाइनि था, उन्हनि खे पंहिंजे वतन जे ग़रीब ऐं मिस्कीन माण्हुनि जी हिन दौर में ई जेको तराशूद दौर आहे इन में ज़रूरु मदद करणु खपे। शहज़ाद अली शेख मुंहिंजो भाइटियो आहे, फेसबुक में कमु करे थो, 30 सालनि जो जवान आहे ऐं आउं हमेशह जेके बि ॿाहिरि आहिनि उन्हनि खे इहो इनकरेज कंदो आहियां त बाबा तव्हां भले हिते ई ॼावा आहियो पर तव्हांजो रूट्स हिते, हीउ तव्हांजो वतन आहे, हिन जी धरतीअ जो, हिन जे माण्हुनि जो तव्हां ते कर्ज़ु आहे ऐं अलासीं तव्हांखे सभु कुझु ॾिनो आहे, तव्हांखे ज़राए ॾिना आहिनि, पोइ हू जेको आहे पंहिंजी ज़कात मां हिते पैसा मोकिलींदा आहिनि जेके तव्हां ते इंट्रस्ट कया तव्हां ॾियो ऐं ग़रीब ऐं मिस्कीननि खे जेको आहे सो माण्हुनि जी काफ़ी जी त इहा हूंदी आहे जेके ख़ामोशी सां कमु कनि था ऐं कंसेप्ट इहो आहे त शायदि ख़ैरात ऐं ॾिजे त ख़ामोशी सां ॾिजे, पर आउं सम्झां थो जेकॾहिं क़ुर शरीफ़ खे उन्हनि पढ़ियो हुजे ऐं पढ़नि उन में वाज़े तौर ते अलाह साईं जे तरफ़ां इहा तरग़ीब आहे त तव्हां पंहिंजूं जेके माल आहे الذين ينفقون أموالهم بالليل والنهار سرا وعلانية فلهم أجرهم عند ربهم ولا خوف عليهم ولا هم जिन खे अलाह साईं चए थो त तव्हां पंहिंजो माल ख़र्च करियो सिरन वलानियत, ख़ामोशी सां ख़र्च करियो या ऐलानिया ख़र्च करियो। हाणे हुन में हिकमत इहा आहे त जे ख़ामोशी सां त जेकॾहिं कंहिंजी इज़त नफ़्स मजरूह थियण जो शक आहे, ख़तरो आहे त तव्हां हुनखे ख़ामोशी सां मदद करियो त सफ़ेद पोशाक में नालो लॻे, पर ऐलानी ख़र्च करण जी बि तरग़ीब आहे। उन जी साॻी आयत उनजो मक़सदु इहो आहे त
त माण्हुनि ॿियनि खे तरगीब मिले, माण्हुनि खे तरगीब मिले त माण्हू जेको आहे सो ॿिया बि उहो सुठो कंदा आहिनि। ऐं सम्झां थो जेके बि असांजो सरंदी वारा आहिनि, ख़ासि तौर ते ज़कात जेका आहे उहा हिन महीने में ऐलानिय ख़र्च कनि त जीअं ॿियनि खे बि जेका आहे सो उत्साह थिए ऐं ॿिया बि जेके आहिनि से निकिरी कनि। ऐं हुन में मां चवंदो आहियां त जेकॾहिं तव्हां अलाह जे राह में ख़र्च कंदा, जे ॾींदे चपटी त मिलंदई लप, जे ॾींदे लप त मिलंदई बुक। यकीनन यकीनन सो जेकॾहिं तव्हां हिकिड़ी चपटी ख़र्च कंदा त अलाह जेको आहे सो हुन खां 9 वीणू तव्हांखे ॾींदो। हालांकि तव्हांखे बि जॻह ॾे, महिरबानी तव्हांजी, हालांकि हुननि खे बि हिमत ॾे पंहिंजो। अॼु तव्हां पंहिंजे अखियुनि सां ऐं फिज़िकली अचे हिन तक़रीब खे जेको ॾिठो नंढो प्रोग्राम, तव्हांखे छा महसूसु थियो? ऐं कमेंट थी त तव्हां जेको आहे सो जीअं मूंखे रिपोर्टर साहब बि ॿुधायो पिए त असां रेड़ा एसोसिएशन वारनि खां जेको आहे सो वरिती आहे, ऐं तव्हां ॿुधायो त उन्हनि खां असां लिस्ट वरिती आहे। ऐं ख़ासि तौर ते उन्हनि खे तरजीह ॾिनी अथऊं जेके किराए जो रेड़ो जेको आहे सो वठी हलाईंदा हुआ, ऐं उन मां उन्हनि जो काफ़ी गपल हिसो किराए में मसवाड़ में निकिरी वेंदो हो। सही, उन्हनि खे जेकॾहिं पंहिंजो रेड़ो मिलियो आहे त तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं ख़ासि तौर ते जेका अदड़ी आहे भेण असांजी, ऐं इन जी ॾाढी एप्रिसिएशन कंदुसि, तमामु हिमत वारी आहे, तमामु हिकिड़ो मिसाल जेको आहे सो क़ाइमु कंदी। औरतुनि खे हिमत अफ़ज़ाई करणु खपे, औरतुनि खे हर शोबे में अॻियां अचणु खपे, ऐं उहा जेकॾहिं रिज़्क़ हलाल कमाइणु चाहे थी त असांखे उनखे इनकरेज करणु। महिरबानी निज़ाम साहिबु, तव्हांजी महिरबानी। दोस्तो, निज़ाम साहिब जा तव्हां ख़्यालात ॿुधा, ऐं हाणे असां हिननि दोस्तनि खे अचो बाबा सभई लाइन में पंहिंजी पंहिंजी में बीहो। बाबा जेके दोस्त आहिनि पंहिंजे पंहिंजे अबा, हाणे अलाह जी अमान फ़ी अमान अल्लाह, ऐं अलाह तव्हांजो हामियो नासिर हुजे। हाणे तव्हां पंहिंजा रेड़ा खणी वञी सघो था, ऐं तव्हांजी महिरबानियूं, शुक्रिया। ऐं वरी असां दोस्तनि खे ॿुधायूं त अनक़रीब जीअं असांखे ॿिया रेड़ा मिलनि था जेके असांखे डोनेट थिया आहिनि, असां वरी जेको आहे